असांजे क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ जेको साम्राजी गोतुनि जेको फॾो करायो आहे पडीज़न में, उते पंजाबी ऐं मुहाजिरनि खे कुझु बि नथो चयो वञे। उते क़ौमी कारकुननि जे ख़िलाफ़ रेंजर्स ऐं एजेंसियुनि उते ऋण ॿारे ॾिनो आहे। उते असांजो जिस्कम जो मर्कज़ी अॻवान केयर अंसारी जे घर ते पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी करे कार्रवायूं कयूं आहिनि, उते भञिड़ा कई आहे। असीं उनजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। मुसलसल क़ौमी कारकुननि जे घर ते चढ़ाई कयूं पियूं आहिनि। उते रियासत जा दलाल उहे पंहिंजी रियासत जी दलाली ॾेखारे उते क़ौमी कारकुननि जे घर ते चढ़ाई कराए, जुनैद अहमद अंसारी जे घर ते चढ़ाई करे उहो चौधरी तख़ल्लुस जो पामाल कयो विया, हुननि जे ॿारनि खे तशदुद कयो विया। असां ॿुधाइण था चाहियूं हीअ धरती असांजी आहे, हिते को भेरो कहिड़ो जेका बि दादागिरी कंदो उहा असां बर्दाश्त न कंदासीं ऐं पंहिंजी धरती जा मालिक कयूं। अॼु हितां जेके ॿाहिरां आयल धारिया आहिनि, जेके असां ते धरती धड़नि ते कात कुआड़ा उन्हनि उभा खणी कया आहिनि। मोहतरम केयर अंसारी जे घर ते जेको हमिलो थियो आहे रेंजर जो ऐं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, उन जी असां परज़ोर मज़म्मत कयूं था। असां रियासत खे इहो ॿुधाइणु चाहियूं था जे इहो अमल बंदि न कयो वियो त असां पंजाब जा कारा रोड रस्ता बंदि कंदासीं ऐं असां सॼी सिंध जाम करे छॾींदासीं, छो त असां सिंध जा वारस आहियूं, सिंध जा मालिक।